अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल अदाकार एस भट्टी। अर्ज़ करण जो मतिलब इहो आहे त इहे असांजो प्री प्यारो दोस्त मुस्तफ़ा तुनियो साहब साईं जन जो पंहिंजो चैनल आहे मुस्तफ़ा तुनियो ऑफिशियल जे नाले सां संदसि तमामु हिकिड़ो सुठो चैनल तव्हांखे नज़र ईंदो। हिन साईं जे चैनल ते तमामु सुठी तफ़रीह जा मौक़े, ॾाढा सुठा सुठा मवाद, इस्लाही, कॉमेडी, हर हिसाब सां तव्हांखे प्रोग्राम्स साईं जे चैनल ते मिलंदा। ऐं मां पाण साईं जो चैनल ॾिठो आहे, साईं पाण ख़ुदि तमामु टीवी ॿियनि चैनल्स वग़ैरह ते साईं परफॉर्म कंदो आहे ऐं कंदो रहे थो ऐं इंशाअल्लाह साईं दुआ कंदो रहंदो। साईं तमामु बहितरीन आर्टिस्ट आहे। साईं पाण बि ज़ाहिर आहे साईं जो पंहिंजो चैनल आहे त साईं पाण बि परफॉर्म कंदो हूंदो। साईं वटि मुंहिंजे चैनल ते तमामु वॾो मवाद आहे, तव्हां ॾिसण न सघंदा। साईं चैनल खे मुस्तफ़ा तुनियो ऑफिशियल सब्सक्राइब कयो, कमेंट्स कयो, लाइक कयो, दोस्तों शेयर कयो ऐं पिण दोस्तनि सां शेयर कयो। महिरबानी दोस्तों, इंशाल्लाह मैं भी भट्टी साहब अगर ताउन कर हिकु वीडियो शायद भट्टी साहब साईं असां त साईं जे इंतज़ार में आहियूं त साईं अलाए साईं कॾहिं दावत ॾींदो साईं जी असीं इन चैनल ते ख़िदमत करे सघूं। जहिड़ो असांजो हाल आहे उहो पिरियां नाल थींदो इंशाल्लाह। साईं जे चैनल खे ॾिसण न विसारींदा। महिरबानी। बिल्कुलु साईं सही चयो। चैनल खे सब्सक्राइब कयो। मुश्ताक